अॼु असांजे HSNC बोर्ड सिंधी वर्सो मनायो जिते असीं चाहूं था एज ट्रस्टीज़ ऐं बोर्ड मेंबर्स त असीं सिंधी ॿोली सिंधी कल्चर ऐं सिंधी हिस्ट्री लैंग्वेज सभु अॻियां वधायूं पर असां सोचो त असीं कहिड़े नमूने असांजा जेके यंगस्टर्स आहिनि उन्हनि खे असीं कैप्चर करूं हिन मूवमेंट में त मूंखे अॼु चयो वियो त मां ही मूवमेंट इनॉग्रेट कयां त मूं सोचियो त असीं पंहिंजनि यूथ खे कीअं इन्वॉल्व करूं हिन में छाकाणि जेके असांजा यूथ आहिनि उहे ई फ्यूचर लीडर्स थींदा ऐं उहे ई असांखे हेल्प कंदा असांजी क़ौम खे अॻियां वधाइण जो त अॼुकल्ह जा यूथ किथे घणो पंहिंजो टाइम व्यस्त कंदा आहिनि त उहो त पंहिंजनि डिजिटल स्क्रीन्स ते सोशल मीडिया ते त असीं छो न इहो सोचूं त असीं हिकु सिंधी डिजिटल मूवमेंट शुरू कयूं जेको हिननि ॿारनि खे यकदमि कैप्चर कंदी ऐं हीअ ॿार तमामु इन्वॉल्व थी वेंदा त डिजिटल सिंधी मूवमेंट DSM हिकु वायरल मूवमेंट शुरू करूं या मूवमेंट थियणु घुरिजे हिकिड़ो वन डे इनिशिएटिव न हुअणु घुरिजे जीअं सिंधी वर्सो असीं हिकिड़े ॾींहं में मल्हायूं था उहे सभई विसारे था छॾनि असीं जे हिकु मूवमेंट शुरू करूं त उहो तमामु इम्पॉर्टेंट थींदो उहो तमामु ज़रूरी थींदो ऐं इफेक्टिव ऐं इम्पैक्टफुल बि थींदो त इहा मुंहिंजी तमन्ना आहे त असीं डिजिटल सिंधी मूवमेंट शुरू करूं जिते यूथ हिकु हिकु ॻाल्हि खे वायरल करे छॾनि ऐं हीअ रुॻो इंडिया में न पर ग्लोबल मूवमेंट थिए जीअं महात्मा गांधी जी मूवमेंट तमामु नंढे नमूने शुरू थी पर हाणे गांधी ग्लोबल आइकॉन थी विया आहिनि त असीं छो न जेका असांजी क़ौम हेतिरनि सालनि जी आहे 5000 साल झूनी क़ौम इजिप्शियन मेसोपोटेमियन ग्रीक रोमन मायन एम्पायर उन्हनि खां वधीक झूनी आहे ऐं असीं वैदिक कल्चर जा स्थापना वारा आहियूं त असांजो जेको असांखे अहिड़ो जेम आहे असां वटि असीं उनखे ठुकरायूं था त मूंखे हिन ॻाल्हि जो ॾाढो ॾुख थींदो आहे मां सोचींदी आहियां त असीं छा था करे सघूं त इहा ॻाल्हि मूंखे तमामु वणी त जीअं असीं डिजिटल सिंधी मूवमेंट शुरू करूं इहो ई हिकु क़दम आहे जेको सभिनी खे अॻियां वधाईंदो त छो न असीं अॼु खां वठी शुरू कयूं असां वटि हेतिरा कॉलेजिस आहिनि HSNC बोर्ड में जिते 50,000 ॿार हर साल इनरोल थींदा आहिनि असांजी इहा संस्था HSNC जी मोर देन 75 years झूनी आहे त असांजा ॿार त जिते किथे फैली विया आहिनि सिलिकन वैली में त ॾिसो का बि कंट्री आहे जिते असांजा सिंधी ॿार कोन आहिनि त छो न असीं इहो हिकु थोरनि ॾींहंनि में असीं इहो मूवमेंट वायरल करे था सघूं त अॼु खां वठी असीं इहो शुरू कयूं जय झूलेलाल